चवनि सहमत पर आया रहमत। तेरा दिल भाई लूपड़ भी कौन है जो मां तुझे ढक्का छोड़ी। बस पुजे त कच्चो खाई वनी मुखे। जागो हल दहना इने काटे में मुक्का। केडी नहीं थई मानी? हाँ? चाची आमना। छोड़ी नहीं थई तो के मानी? छो न दे अच्छा। ना रख के मास्ता भी तो के मानी नहीं। अरे मानी त खसे वटते पो वणे छो थो। बढ़ा तो लाओ खटते छोटी छो बुद्धि कान थी लही ते या खड़ा बंदूक हल उठ सी छाती हल 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 उन कुंड में वे हिट ना तो लाई गिल मत उकराया उन गिल मन ते वेंदी है हल हट वे त कैन कोरा कोरा जमीन ते न न पलंग थो आणिया तो मुमल लाए वे जमीन ते हट छो जमीन ते वे अम्मा तू चुप कर तू विच में न ॻाल्हाए आप बेटा घर भाती आ जमीन ते छो वे खट ते वेंदी अम्मा नहीं मानुआ न घर भाती आ तो बाकी जानवर आ जानवर भी ना है अम्मा अजायो अची छितो थियो वई पुट अबदा वे खट ते वे बाबा मां चवाई तो वे जमीन ते वेहती या खणी चा बंदूक मां चवाई तो वे जमीन ते मुबारक मुबारक क्या सधार हिन ते कहर छो थो केराई अम्मा मां हिन के रत रोवारी रत ये समंदी बिन कुंड में जमीन ते बिना रिलीए जे बिना विहाणे जे अरे दिमाग फिरियो थई छा हा हा मां मुझे दिमाग फिरला घणो घणो कंदी है न त कारतूस जा सब पुछरा इन जी छाती में लाए मई अली रजा के दी पार्स राटिन वाली बंदूक मुबारक तो जड़ो औलाद त कुत्ते जे पेट मां बिशल न जमे लॻाए मारियो थई बच्चा बस कर खट ते वे खट मथे कर बस कर चुप कर बच्चा सूबेदार साहब गाल बुत मां को मामूली माण्हू कोन आया मां हिन ॻोठ जो छापर सॼे तरह जो भोपो आया मशहूरु भोपो सम्झींदो न हा तूं त हिकिड़े तावीज़ में मानी अड़े त पोइ छा थी पियो मां चवां थो त मूं वटि कारो इल्मु अथव मूंसां गॾु जिन भूत सभु अथव हथ न लाइजो मां साड़े छॾींदोमांसि अड़े मूंसां गॾु कानून ही अहलकार सचपुतरा उर्फ सचू साड़ा ओॾे छॾ सूबेदार छड़ी खाक थी वञे ऐं ॿुधाए थो छॾियां मां वज़ीफ़ो पढ़णु शुरू थो कयां अखु अलाहू अखु अलाहू अखु अलाहू अखु अलाहू बुढल फ़क़ीर इहो गहो छॾ इंस्पेक्टर साहब जीअं चवई थो सिधो थी हल अरे तव्हां वटि वारंट आहे हा अरे वारंट छाजो इश्तिहारी या फरार मुल्ज़िम आहीं छा अड़े फरियाद थियो आहे तो ते अहलकार मोकिले बि तोखे घुराए पियो सघां पर मां सोचियो
पाण ई हली तोखे वठी हलां। वरी बि पाण ई सोच चवां थो मटी हलियो वञो। अरे मां चवां थो बुढल वक़्तु ज़ाया न कर, इज़त सां हल मूंसां गॾु। साईं मूंखे छॾियो त वठी विझांसि लाकब में। तूं बि चवां थो इज़त सां हलियो वञे, बुफे जहिड़ी हस्तीअ जी इज़त नीलाम न कर। हल वठी हलेसि, विझूं साली मोबाइल। साईं ॾिसो कीअं नथो हले। मां पाण कर साला पाणीअ में जाओ। हली विझो सा लाणो। अॻे त यादि न हुआसीं ॻोठ खे, हाणे अची मतलब जी महल यादि पिया आहियूं। असांजे मथां पहाड़ टुटो, कंहिं बि न ॾिठो। जान जिगर पा घाणो घुमी वियो, कंहिं न संभारियो। हाणे अची संभालण लॻायो। भेण हाजरा, ज़ोर जी मेहंदी नाहे लॻंदी, पर जे राज़ ख़ुशीअ सां संग ॾींदीअ त हामिद बचिड़े खे परणाईंदसि, न त पोइ जेका तुंहिंजी मनशा। मूंखे ख़बर नाहे छा त हामिद जी अॻ में शादी थियल आहे। बराबरि शादी थियल अथसि भेण, भला ॿी शादीअ में कहिड़ो आहे, मर्द त ॿ शादियूं बि कंदा आहिनि न। पर ज़रूरत बि कहिड़ी आहे। ज़रूरत खां सवा भला तुंहिंजे दर ॾिड़ी अचां हा। टियों साल आहे उनखे महरूअ खे, अमा ॿार कोन थो थिएसि पियो। इहा महरू चंडी आहे फंडी, न फर न फांड। अदी खतीजा, मूंखे इहो रिश्तो क़बूल नाहे। ऐं सुखियो रखंदसि तुंहिंजी धीअ खे हाजरा। वाह जो सुखियो रखंदीअसि, पहाज करे घर थी वठी वञीसि, सा उते वञी रहंदी सुखी। इहो मुंहिंजो ज़िमो आहे हाजरा भेण। जेको कख बि किरियुसि, ईज़ा आयसि ज़रे जो बि त मां ॾोही। ना दी हिकिड़ी खे रिण में रोलियो अथम, साई पिटे पे पाणू पटींदी। हाणे ॿी खे आली काठी वांगुर कोन ॿारींदुसि। हा एवज़ो कोन्हे शायदि, तॾहिं थी ना कर करी। न न एवज़े जी ॻाल्हि नाहे, हिन जो लिखियो शायदि अञा ॿिए हंधि आहे। किथे अथसि लिखियो? हींअर कोन ॿुधाईंदी सही, कहिड़ी ख़बर छा लिखियल अथसि नसीबनि में। तेतर वेठी हूंदी जवान जवान धीअ घर में। वेठी हूंदी त ॻोठ वारनि ते वरी कहिड़ो बार आहे। मुंहिंजी धीअ मुंहिंजे घर में वेठी आहे। अधी बार त नाहे, पर पकल ॿेर घर में हूंदी त हर को अची भितर हणंदो, मां न त वरी ॿियो को ईंदो। जेको ईंदो सो ख़ाली वेंदो। हाणे तूं बि छॾ पचर, उथी वञ हाणे। ऐं वञा थी अधी हाजरा, वञा थी। तूं सांढे खटाण ठाहे पई खाए जाए बस। सॼे ॻोठ ते असीं त ॿार थी पिया आहियूं, खटाण ठाहे खाइजांसि। आई को आहे घर में छुमाला माण्हू भली चवनि ज़हमत, पर आहियां रहमत मांखे चवां। घर में को शायदि आहे ई कोन। मायरा मत छो असां ते नज़र ई कान थी पवे छा? अच हजवान जी लगी पई आई, दिल थी चवे त हा हा मुड़सालो खे थियो छा आहे? ऐं चवें छा थो? रहमत ग़लत कोन थो चवां। नूर जो कसम आहे त गुलाब जे गुल खे शह पई ॾी, असुल मोतीअ जे मुखड़े वांगुरु महकी पई महकी। हा हा इब्राहिम बिगुल त न फिरियो अथई। छो छामी बिगुल फिरियो अथम? ॾंद खाई चपन खे लॻी आहियां। तूं थो चएं पियो गुलाब ऐं मोतियो। मुंहिंजे सालनि जे सिकायल दिल खां पुछ त सही। मूं इलाही ॾींहंनि खां पे इहो सोचियो छा थे सोची? त को इहो ठीहड़ो ठाहियां। ठीहड़ो माना घर। अरे अलाह जो ॾिनो इब्राहिम गंज अथई। हे बंगलो घटि आहे छा जो वरी ॿियो घर ठाहींदे? खाली आहे, सॼो घर सुनसान पियो आहे। छो धीअ छुमाला ये नौकर चाकर ॿियो छा खपई? रहमत तूं थी खपी न मूंखे। मां हा तूं थी खपी, मन में रोशनी अची वेंदी, रहमत वसण शुरू थी वेंदी मथां। मांखे तूं बंदर में त कोन पाती आहियां। चढ़िया चढ़िया आहिनि मुंहं ते, चल का मानी नसीब थे। माई रहमत न आऊं चरियो आ न मुंहिंजे घर गिदू बंदर आ। सोदो आ रज़ा जो, जे राज़ी थी पई त हणू भेड़ ते नौको। माई हे त ॾिसो आयसि सिंगन लाइ रांदो कन था कपजन में। माण्हू तोखे अजायो था ज़हमत सम्झनि,
पर अहीं रहमत रब थो ॼाणे। तो हाँ मुड़सालू आ मुसीबत आ असली ये चोटी वियो आ। माई रहमत अचल सबब त ॿुधाईंदी वञ। कहिड़ो सबब ॿुधायां ॻाल्हि माॻे गिचीअ में पइजी वई आ। इहो कीअं? आयसि पुट ॿुढण जे लाइ छुमाला जो संग घुरण ऐं तूं आजो वरी तुंहिंजो मतिलबु आहे त शुमाइला जो संग? हा ओ पर वेतर तूं विफलण लॻो आ। माई रहमत भोग पे कयम इहो रिश्तो मूंखे क़बूल आ, पर सौदो कबो सरो बदर उत्तर न ॾींदो माए। मूं सम्झो कोन। कुबरा जे एवज़ शुमाइला? उतर बि घुरियो हुई छा ॿुढण? उत्तर ऐं शुमाइला जी पघार थो सम्झां, उहा मुंहिंजी रहंदी। जे राज़ी थियो त पहिरीं निकाह मुंहिंजो थींदो, पोइ ॿुढल जो। समझी माई रहमत? कुबरा जे संग जो आसरो न कर। हा पर ही अमानत आ हुआ, बाक़ी जे न सांग करे त पोइ ॿुढण खे अची परणाए वञा। हल हल तिखी थी सांग करे संग ॾियां इन पॿे मंडे खे? छा मुंहिंजी फिटी आ? तुंहिंजी मर्ज़ी। माण्हू चवनि ज़हमत पर आहियां रहमत बिराहिम खे चवां। हल हल बिरहाइम खे चवां हल। पघार जे करे तो छोकिरीअ जी ज़िंदगी बर्बाद करे ऐं मुंहिंजे ॿुढण जहिड़ो को ॿियो संग मिलंदो ई छा? माण्हू भली चवनि ज़हमत पर आहियां रहमत बिराहिम खे चवां। अरे हल सुञाणा लो तुंहिंजे पॿे ॿुढण खे बि तोखे बि अॼुकल्ह थाणू मूंखां दवा हलेव बि कोन थो कराइण ॿिन्ही खे हिते लाकब में बंदि। न भे लूण तंहिंखां न सथ वारी मलीर रहते। ये सुठो न कयो अथई हामिद। सट अची वई न असांखे। ग़लति न सम्झ। ग़लति न सम्झां, जेका शरीफ़ा सां कार कई अथऊं उहा सही आहे। मूं किथे चयो आहे त सही आहे? त पोइ छा थी चवणु चाहीं? पर मामिलो त वधी वियो न हाणे। वधण ॾींहुंसि सज़ा ॾियारे साह खणंदुसि। खून त कोन कयो अथसि न जो सज़ा ईंदसि। खून करे सां त बि अरमान न थिए हा। ज़िलत खां त मौत भलो हो शरीफ़ा लाइ, मयार न ॾियां सां। अबा वरी कंहिंखे थो मयारियूं ॾे? अमां कंहिंखे न। तूं काॾे वई हुई? अब मां वयसि हो न हाजिरा जे घर। अमां न अचणी न वञणी ख़ैर त हो न। अब हूअ इहो छा अथसि नालो संदसि धीउ आहे न रज़िया। हा हा उनजी ॿांह लाइ वई हुयसि। रज़िया जी ॿांह लाइ? हा। कंहिंजे लाइ? तो लाइ ॿियो कंहिं लाइ? मूं लाइ? पर मां मुंहिंजी त शादी थियल आहे। अब्बा हाणे इहा बि का शादी आहे? फंडी फंडर अची घर विहारी अथसि, न फुटी न फाटी। अमां तूं मूंखां पुछो। अब तोखां छो पुछां? अमां मां ॿी शादी जे ख़िलाफ़ आहियां। तूं भली हुज, मां त न आहियां। किथां बि मूंखे ॿांह मिली त निकाह विझंदे देरि न कंदी साईं। इनकार कंदे त हिन घर में न रहंदसि मां, असुल न रहंदसि। हा लॻे थो त सबूत हथ अची वियो अथसि। असांजे में दुश्मनी कंदा बि आहियो न, दोल जे डोके ते वॼाए कंदाऊं। तोखां सवाइ मुंहिंजी दिलि बि त नथी लॻे।
अलमदीना केमिकल शॉप। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 एहसास सिंधुआ जे जरते किरणा सूह समुद्र जज्बा झरणा सपननि जा घर नेण निमाणा मन मंदिर जा उजरा गुर जीवन घाणा। मारोटे अलादत फकीर जे मेले ते वियो न? हाँ मुंहिंजे लाइ सुखड़ी आंदी थी। हाँ ना सगियूं ॾिसी न पई सॻी हुई आहिनि ॾाढियूं भलियूं आहिनि ऐं जंहिं लाइ आंदियूं उहा छा घटि भली आहे? ऐं जंहिं आंदियूं आहिनि सो छा ॼाणे वीचारो सो आहे न। सो छा? सो जंहिं लाइ तो पुछियो। हाणे छॾ इहो ॿुधाए त रज़िया लाइ छा आंदो अथई? रज़िया लाइ चूड़ियूं आहिनि। हे ॾिस। हा ॾिसां। केॾियूं भलियूं चूड़ियूं आहिनि। अम्मा लाइ? त पोइ लाइ मेले जी मिठाई आहे छोकी उहो त मिठी आहे न, उन लाइ मिठाण सुठी आहे। छो मां मिठी न आहियां? तूं त माखी ऐं मिस्री खां बि वधीक आहीं। त सोझणो ई मुंहिंजी अखियुनि जो। तुंहिंजियूं जायूं त मुंहिंजे जीअ में आहिनि आबदा। मुंहिंजी बि त दिलि चाहींदी आहे त तोखे अखियुनि में विहारे छॾियां, सॼी उमिरि अखियुनि में आराम करे। हू शाह साहब जो बेत कोन्हे? कहिड़ो? अखियुनि में थी वेह त वारे छपर ढकियां, तोखे न ॾिसे ॾे आऊं न पसां की वियो। इहो त मूंखे चवणु घुरिजे। तो रिलीज हो जाइया हां ये बिहानो के दिनो तके हो के दिनो तके बिहानो मु तो चयो हो न तो तू जो हम तो ये जमीन हुंदी हां तो पुछो चाहिए तो रिलीज हो चाहिए हां ए बिहानो भी के तो के दिनो रिलीज आई बिहानो उत लेट ना मां मुबारक तो पायो है तो पुतू अच्छी ना आना। हां न वठा तो सही पलाद किए कया हां पलाद डूल न कट डूल तो ये कद में मुक न है डूल थी कढे जुल्म जी हद थींदी आ डाहो थी मुबारक डाहो थी नहीं पाछ वठी से लेकिन था तो ना तो मुझे रत टकड़ लगे तो टकड़ लगे खुदा के कहर खाने के मजलूम आबदा और एमा गाल बुतो मानी भी ने को वेलो मिलदी साबी मंछन जो न तने जो बूटियूं करे सिरन के ले चली दो बात समझी छाती पड़ा के मुझे तो भली चलिया बात दी करे सब्र कर दिया आस्ते डाढी सब कुछ ठीक करे वठंदस घोड़ा होगा दिल शाबाश चुप कर बस कर। तो सोचो जावेद छा मैडम? वरी भी अयाण न समझी सगण अयाण पई सघंदी न मैडम। मूं घर जो चयो हो न तोखे। ओहो आटे ता लहो मैडम। आटो नाहे घुर जा मुंहिंजी तो जेको ख़दशो ज़ाहिर कयो सो सच साबित थियण लॻो आहे। खदशो? कहिड़ो खदशो? असीं गॾु घुमूं था त माण्हुनि जी नज़रुनि बघियड़ बणिजी पीछो करणु शुरू कयो आहे। शकी निगाहूं बरछी जीअं निशानो वठण लॻियूं आहिनि। तॾहिं त चयो मैडम मूंसां न मिलो
तोसां मिलण मुंहिंजी मजबूरी आहे जावेद। प्यासो माण्हू पाणी न ढोड़ंदो आहे न। दुनिया में खोड़ दरिया को हिकु अधु सभु दरिया सिंधुअ जहिड़ा त न आहिनि। हाँ पर ठोठ सुकल सिंधुअ जे तांगड़ में त अजायो आहे न मैडम। न चरिया सिंधु ठोठ थियणो न खुशफहमीअ जो को इलाज ही ना है मैडम। आहे। बस तूं घर तलाश कर। मां अॼु बैंक मैनेजर सां ॻाल्हाए 10 एडवांस सैलरीज़ बाबति फार्म थी जमा करायां। ठीक है मैडम, तव्हां पैसा हथ कयो पोइ घर तलाश थी वेंदो। इहा थी न ॻाल्हि। हाणे मां हलां थो मैडम, ॿाहिरि को मरीज़ न आयो हुजे। खुश थी वियो, हाणे खुश थी वियो। या वते छॾो पियो हूंदी न मुंहिंजो मुठणो पियो आहे थाणे में। तूं हाणे वेही लाॾा ॻाए पर छुरफा यादि रखजांइ। तो बीजे अखियूं न सुकायूं त मुंहिंजो नालो बि रहमत न आहे। चाची मूं त थाणे ते कोन मोकिलियो थमास न। न न सरकार मेहमानी झली अथसि, खुश खुश थी उते मेहमानी खाइण वियो आहे। ओहो तुंहिंजे करे ई त कंधार वञी केस कया आहिनि न। केस कंहिं केस थियो आहे? अधे ॿुधण ते न त ॿियो वरी कहते नेठि अदो हामिद न मुड़ियो। अदो ॾिसेसि कंहिंखे थी अदो चई पई। मां न छॾियांसि, माण्हू भली चवनि सहमत पर आहियां रहमत मड़के चवां। अञा हिकिड़ी आहीं चाची ॻोठ में रहमत। हा हा ॻाल्हाई छा थी पई? ट्रिफिणी त पाए रखाई थी तरन ते ॿिॾोकड़ी कंहिं जाइ जी। अम्मा करे अदो हामिद ऐं लोड़े वरी भाॼाई। सो भी हिन जे करे न आंड्रन में हथ विधा थई। मां भी रहमत आहियां, रहमत न छॾींदीसांस। जिगर जे रन में जंबूरियूं विझंदीसांस, खुश थी न वेहे। यारी ॾिसो हुन जो पासो थी खणे। हा विछू तूं छो आयो आ? डंगो हणी हाणे ॾुख ॾिसण आयो आ? अड़े मास्तर मां चवां थी जंहिं पेरनि ते आयो आ उन्हनि पेरनि ते मोटी वञ। ॾेखारियां न ॾींहं जा तारा। मासी रहमत, मां पंहिंजी भेण ॾे आयो आहियां शरीफ़ा ॾे। अरे हल हे घर मुंहिंजो आहे, भेणे शरीफ़ा जो न आहे। घर कंहिंजो आहे कंहिंजो न आहे, इन सां मुंहिंजो छा? मां पंहिंजी भेण ॾे आयो आहियां, भेण खे वठण आयो आहियां। भेण तुंहिंजी हुई, हाणे मुंहिंजे ॿुढण जी साल आहे। दर खां ॿाहिरि पेर त कढी ॾिसे, ॾेखारियां ॾींहं जा तारा। माण्हू सच था चवनि त ज़हमत आहीं पूरे ज़माने लाइ। अच शरीफ़ा मता मता हिकड़ी विख बि खई थई छोरी। अरे मास्तरड़ा कंदी सां अगवा जो केस करायां न अंदर। माण्हू भली चवनि ज़हमत पर आहियां रहमत कोन छॾींदी सां। भाॼी अधे हामिद खे चवीस त वञे। अदा तूं वञ, मुंहिंजी किस्मत मूंसां आहे। न न गॾु वञेसि पोइ ख़बरूं पवंदियूं खोड़नि ते। भली 100 में 25 हुजनि पर मां 27 करे ॾेखारींदी सां। अरे जाथे न तो पानी पीतो आ उते मां हथ धोता आहिनि मास्तर। चुप बैठ। भाॼी अच त पाण हलूं। छॾेसि त अकेली वेही भितियुनि सां ॻाल्हाए। हीअ वरी ॾिस भितियुनि सां वेही ॻाल्हाए। तुंहिंजो त बिलो क्या थी पई, रुगो ॿुढण पुट खे अचण ॾे। तुंहिंजा पेर फुट थी मां त पायां। हा को वधीक भाॼाईअ खे पासो ॾेई वेठी आहे, उन जी तरफ़दारी थी करे। अड़े असां सां हेॾी थी आहे, पंहिंजी पेट ॼणी थी, पंहिंजे भाउ जो पासो आहे को जो हिन छोरीअ कुकड़ीअ खे सम्झाए। अम्मा पानी। जॾहिं मुसीबत मथे ते हुई त कंहिं आथत बि न ॾिनी। हाणे सभिनि जा ॻिझनि वारा लामारा आहिनि। जिते ढूंढ हूंदो आहे न उते ॻिझूं त लामारा ॾींदियूं न। असीं ढूंढ आहियूं अम्मा। हा छो अम्मा? मां ई सम्झां थी। जिन जो धणी साईं न हूंदो आहे न उहे ढूंढ खां बि वधीक बदबूदार हूंदा आहिनि पुट। निंधण क्यों आहियूं न तॾहिं ईअं आहे। धणी हो त धिकारे छॾियो ई अम्मा। वञी वसाए काके जा वण। पुट मूंखे कहिड़ी ख़बर
त हू नंढड़ी ॻाल्हि तां रुसी वेंदो। थोरी ॻाल्हि ते मोह पटे वरितुसि तो वरी ॾोह अली रज़ा जो। मुंहिंजो पंहिंजो हो, तंहिंजे करे चयोमांसि थी। हूअं बि असां ईअं ई कंदा आहियूं अम्मा, पंहिंजनि खे पाण बेइज़तो करे परावनि खे प्यार ॾींदा आहियूं। अली रज़ा जी हयाती बचाइण लाइ ईअं कयूं। अम्मा हू ॼाणे पियो मुबारक वारा जानवरनि वारो सलूक कंदा आबदा सां, चरियो न हो। सो त अखियुनि सां ॾिसी आयसि मां पंहिंजी आबदा जो हाल। हाणे अलाए ईंदो अलाए न। चङो हाणे तूं वञी कमकार जी कर, असांजा हाणे खटनि भाग आयो त संदसि जायूं असांजी अखियुनि में, न आयो त दुआ अथसि जिथे बि हुजे ख़ुशि हुजे आबाद हुजे। तूं थी सांजुण जी कर थी। जी अम्मा। यार इब्राहिम ॾिसी त पंहिंजे मास्टर जा कम यार घर जी ॻाल्हियुनि ते मुड़ुस खणी फरियाद था करे कई आहे, मूंखे खणी बदिराए अंदरि करायोसीं। तूं छा सम्झी त मुंहिंजी का घटि बेइज़ती थी हूंदी? ॿुधल वग़ैरह इहो न ॻोठ में ॿुधुमि त ॿुधल फ़क़ीर थाणे में बंदि पियो आहे, वठी भॻो आहियां यार, त वञी ॾिसां सही यार असां में नाथ थियो छा आहे। यार तूं ॾाढो चङो कमु कयो, बाक़ी तो वारा यार न घटि कोन कई थी। हे ॾिसी त मुंहिंजा कंठा वंठा तस्वीर मस्वीर कोलाबा सभु लाहे वरिता त मूंखां चयो पिया तूं चिलो पचाईंदे कंदे थाणो तुफ मूंखां टिजनी अथा। हा हा ॿियो त अञा औरत खे खंघे केर बि कोन यार, हर रूबरू खणी ने आम में त पास कई अथसि। ऐं ॿुध सही, हाणे इहा माई शरीफ़ा पंहिंजो घर बि कान कंदी आई। मूंखे रुॻो निकिरणो ॾे इब्राहिम हितां, बाक़ी जे नक में नाटकेली विझ शरीफ़ा खे नचाम न त मूंखे बि हैफ़ आहे।